पासे मूंखे ॿुधाईंदा त रूरल हेल्थ सेंटर निंदो जे मुलाज़िमनि गुज़िरियल 4 महीननि खां पघारूं न मिलण ख़िलाफ़ ओपीडी जो बाइकॉट करे एहतजाज कयो आहे। ओपीडी जे बाइकॉट सबबि इलाज लाइ ईंदड़ मरीज़ तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे मुर्तज़ा बशीर। रूरल हेल्थ सेंटर निंदो जे ISH मुलाज़िमनि तरफ़ां गुज़िरियल 4 महीननि खां पघारूं न मिलण ख़िलाफ़ अॼु 3 ॾींहं बि OPD जो बाइकाट करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो। सिविल सोसाइटी अॻुवाण खादम हुसैन मेमण, करीम कोसो, मोहम्मद हनीफ़ ख़ास खेली ऐं हुसैन दर्स यकजहती तौर एहतजाज कंदड़ मुलाज़िमनि वटि पहुता। IHS सिंध IHS हर RHC खे डील करे थी हिते पूरे सिंध में ऐं 4 महीननि खां गुज़िरियल 4 महीननि खां जेके बि हिन जो स्टाफ आहे उन्हनि खे कंहिं बि मद में सैलरी न मिली आहे, जंहिंजे करे असीं हिते सभु गॾु थिया आहियूं। असीं हिननि सां गॾु आहियूं। टोकन स्ट्राइक जेके अॼु 3rd डे आहे, रोज़ाने टोकन स्ट्राइक थींदी आहे 8 खां 10 बजे ताईं। उनखां पोइ असीं वरी बि पंहिंजो कमु करियूं था। हे बि जेके आहिनि जंहिंखे पघार न मिलियो आहे, हीअ बि जेको आहे सो 10 बजे खां पोइ वरी बि पंहिंजी ड्यूटी पूरी करे उनखां पोइ वञनि। असांजा जाइज़ मसला जेके आहिनि, एनुअल इंक्रीमेंट आहे, रिस्क अलाउंसिस वग़ैरह आहिनि ऐं असांजी 4 महीननि खां सैलरीज़ जेके रुकियल आहिनि उन्हनि जे जेको हासिल जे लाइ असीं हिते वेठा आहियूं ऐं असीं मुसलसल हिते 4 ॾींहंनि खां करे रहिया आहियूं हड़ताल। ऐं असांजो मुतालबो आहे सिंध गवर्नमेंट सां त बराए महिरबानी असांखे जेको सो IHS वारनि खे जल्द खां जल्द फंड्स रिलीज़ कया वञनि। असां जेको हड़ताल ते वेठा आहियूं टोकन हड़ताल ते, ऐं को बि माना असांजो ॿुधण वारो कोन्हे, न को हायर अथॉरिटी। असां जेकॾहिं वज़ीर आला सिंध खे अपील था करियूं त IHS वारनि जा पघार रिलीज़ कया वञनि ऐं IHS वारनि खे बजट ॾिनी वञे। असां IHS वारनि खां ऐं अज़रा पिचो सिंध जी सिहत वज़ीर खां अपील था करियूं त असांजे लाइ कुझु कनि। एहतजाज कंदड़ मुलाज़िमनि जो चवणु हो त 4 महीननि खां असांखे पघार नाहे मिलियो, जंहिंजे करे असीं फ़ाक़ा कशी ते मजबूर थी विया आहियूं। जल्दी असांजो पघार जारी करे असांखे कोरोना रिस्क अलाउंस, सालियानी इंक्रीमेंट ॾिनी वञे। मुर्तज़ा बशीर, आवाज़ TV न्यूज़, निंदो शहर।